नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो वेझो गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल मोहब चाचड़ तक़रीबन 1 साल खां बंदि है, जंहिं सबबि ॻोठ जे सभई मासूम गुलड़नि जहिड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन थियण बदिरां ऊंधा थियण लॻो आहे। जॾहिं त ॻोठाणनि पारां केतिरा ई भेरा DO एजुकेशन खे दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर हिन महिल ताईं को बि खड़तेल न निकितो आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। ओॾा स्कूल जे शागिर्द ऐं ॻोठाणनि पारां स्कूल बंदि हुजण ख़िलाफ़ स्कूल ॿाहिरां एहतजाज कयो। इन मौक़े ते ॻोठाणे गुल मोहम्मद चाचड़ ऐं शागिर्दनि मनवर अली, मुजाहिद अली, जवाद हुसैन ॿारड़नि, बशीरा ऐं ॿियनि चयो त असांजो स्कूल तक़रीबन 1 साल खां बंदि पियल आहे। स्कूल में को बि उस्ताद मुक़रर थियल न आहे, जंहिं सबबि इल्म जी रोशनी खां महरूम बणियल आहिनि। हिननि मुतालबो कयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहब चाचड़ में जल्द खां जल्द उस्ताद मुक़रर करे ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।